वफ़ाक़ी सरकार पारां पेट्रोल शयुनि जी अघनि में मुसलसल वाध खां पोइ आम वाइपे जी शयुनि जी अघनि में बि रिकॉर्ड वाध थियण सबबि ठिकराटो वासी पिणु सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। रोज़मर्रा घरेलू शयुनि ऐं अघनि खे पर लॻण बैदि हितां जो मज़दूर तबिको सख़्तु तकलीफ़ हेठि अची वियो आहे। ठिकराटो वासियुनि सिंधी जे आॾो पंहिंजे दर्दनि जो दास्तान पेश कंदे चयो त एतिरी महांगाई आहे जो असांजा बचा रुली विया आहिनि। महिरबानी करे इन ते अपील था कयूं त महांगाई खे हटायो वञे, ग़रीब मिसकिन जो ख़्यालु कयो वञे। असां तौबा कईसीं, वॾी महांगाई थी वई आहे, अरूज खां मथे कमु थी वियो आहे, तमामु तकलीफ़ में। ऐं भाण ईअं सम्झ 9,200 वञी लॻो आहे DAP, ऐं यूरिया भाण 2400 रुपया असांखां वठनि था। असां में ख़ुदा ॾिसे थो का शइ न बची आहे, पिनण जहिड़ा थी विया आहियूं। रिक्शो हलायूं था पिया ऐं पूरी कोन थी पए, ग़रीब आहियूं। असां चवंदा त इमरान ख़ान साहिब खे कोई सोचणु खपे, पुराणो पाकिस्तान ई भलो हुयो। हिते महांगाई थी वई आहे, सफ़ा न भाॼी वठी था सघूं, न का शइ वठी था सघूं, रुखी मानी खाऊं था पिया, न को अटो वठी था सघूं, न का शइ अहिड़ी का वठे, बुखे पेटे गुज़ारियूं था पिया। हिकु वेलो खाऊं था, हिकु वेलो वेठा आहियूं असां। ठिकराटो वासियुनि तब्दीली सरकार खे अवाम लाइ तबाही सरकार करार ॾेई छॾियो ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अपील कंदे चयो त असांखे पुराणो पाकिस्तान मोटाए ॾे ऐं सिंध सरकार खे पिणु अपील कंदे चयो त मुनाफ़ेखोर वापारियुनि ते पिणु कंट्रोल करे रोज़मर्रा इस्तेमालु थींदड़ शयुनि जे अघनि ते कंट्रोल कयो वञे त हितां जा मिसकीन हाल माण्हू पंहिंजे बचनि जो पेट पाले सघनि। कैमरा टीम सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, ठिकराटो।